अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ में भली कार मां यहाँ यासिर अब्बासी। हेडलाइंस समाचार बुलेटिन की शुरुआत में ख़बर शामिल कंदासीं। हुकूमत पेट्रोलियम शयुनि ते सब्सिडी बरक़रार रखण जो ऐलान कयो आहे। मिफ्ता इस्माइल जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अवाम वटां वधीक बार विझण खां इनकार कयो आहे। पेट्रोल वधीक महांगो न थींदो, IMF सां ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मिफ्ता इस्माइल चयो त 18 मई ते आलमी मालियाती इदारे सां दुबई में ॻाल्हियूं थींदियूं। संदसि चवणो त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े सां अवाम ते वधीक बार पवंदो। शौकत तरीन IMF सां पेट्रोलियम शयुनि में इज़ाफ़े जो वाइदो कयो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो त रुपये जे मुल्ह ते गोड़ कंदड़ डॉलर जे अघनि में इज़ाफ़े जा ज़िम्मेवार आहिनि। ज़राअत खे ठीक करण खां सवाइ मुल्क तरक़ी नथो करे सघे। हुकूमत पेट्रोलियम शयुनि ते सब्सिडी बरक़रार रखण जो ऐलान करे छॾियो आहे। मिफ्ता इस्माइल जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अवाम वटां वधीक बार विझण खां इनकार कयो आहे। पेट्रोल वधीक महांगो न थींदो, IMF सां ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मिफ्ता इस्माइल चयो त 18 मई ते आलमी मालियाती इदारे सां दुबई में ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। संदसि चवणो त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े सां अवाम ते वधीक बार पवंदो। शौकत तरीन IMF सां पेट्रोलियम शयुनि में इज़ाफ़े जो वाइदो कयो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो त रुपये जे मुल्ह ते गोड़ कंदड़ डॉलर जे अघनि में इज़ाफ़े जा ज़िम्मेवार आहिनि। ज़राअत खे ठीक करण खां सवाइ मुल्क तरक़ी नथो करे सघे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया, हुकूमत पेट्रोलियम शयुनि ते सब्सिडी बरक़रार रखण जो ऐलान कयो आहे। मिफ्ता इस्माइल जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अवाम मथां वधीक बार विझण खां इनकार कयो आहे। पेट्रोल वधीक महांगो न थींदो, IMF सां ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मिफ्ता इस्माइल चयो त 18 मई ते आलमी मालियाती इदारे सां दुबई में ॻाल्हियूं थींदियूं। संदसि चवणो त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े सां अवाम ते वधीक बार पवंदो। शौकत तरीन IMF सां पेट्रोलियम शयुनि में इज़ाफ़े जो वाइदो कयो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो त रुपये जे मुल्ह ते गोड़ कंदड़ डॉलर जे अघ में इज़ाफ़े जा ज़िम्मेवार आहिनि। ज़राअत खे ठीक करण खां सवाइ मुल्क तरक़ी नथो करे सघे।